नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बडाणी में हर साल जीअं हिन साल बि सूफ़ी फ़क़ीर सैयद शहनशाह अनवर अली शाह बुखारी जो 25 सालियानो यादगार हिकु ॾियारो मेलो बडाणी शहर जे मैखाने शहनशाह अनवर में दरगाह जानपुर शरीफ जे सैयद इबादत अली शाह बुखारी जी निगरानी में मल्हायो वियो, जंहिंमें बडाणी शहर जे शहरनि ऐं परे परे खां आयल अक़ीदतमंदनि तोड़े मुरीदनि वॾे अंग में शिरकत कई है। जॾहिं त मेले में सूफ़ी फनकारनि अनवर अली साईं जे ॿियनि कलामनि सां गॾोगॾु असां सूफ़ी मस्त कलंदर हूं कॾहिं ॿाहिरि हूं कॾहिं अंदरि हूं कलाम ॻाए फ़क़ीरनि खे झुमाए छॾियो। सूफ़ी फ़क़ीर पंहिंजे मुर्शिद साईं इबादत अली शाह जे इश्क में सूफ़ी राग कंदे ख़ुशी में पूरी रात झूमींदा रहिया। सैयद इबादत अली शाह पंहिंजे फुकरा खे हक़ीक़ी इश्क ऐं पंहिंजे आका सां करण लाइ दुआऊं पिणु ॾींदा रहिया। हिन चयो त कश्मीर ज़िले में क़बीलाई झगड़ा तमामु बेइंतहान जेके इंसान ज़ात लाइ इंतहाई ख़तरनाक आहिनि, जंहिंमें अल्लाह ऐं उनजे रसूल जी दिल आज़ारी थिए थी। असां पूरे आलम इंसान खे दुआ ॾियण सां गॾोगॾु कश्मीर ज़िले जे वॾेरनि ऐं मौजूद माण्हुनि खे अपील था करियूं त पाण में नफ़रतूं ख़त्म करे पंहिंजे दिलनि में अल्लाह ताला जो ज़िक्र पैदा करे मोहब्बतूं ऐं भाईचारो कायम कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।